चैन शैन ते औरत अमल करे उहा जन्नत जी हक़दार बणिजी वेंदी। जन्नत में 8 दरवाज़ा आहिनि ऐं हुज़ूर फरमायो इन्हनि चैन शैन ते अमल कंदी त पोइ जहिड़े दरवाज़े खां वणेसि जन्नत में दाख़िल थिए। केतिरो आसान आहे औरत जे लाइ जन्नत में वञणु। उहे कहिड़ा 4 कम आहिनि? हुज़ूर साईं फरमायो अल मरअतु इज़ा सल्लत ख़म्सहा। पहिरियों कमु इहो आहे त औरत 5 वक़्त जी नमाज़ पाबंदी सां पढ़े। वसामत शहरहा ऐं रमज़ानुल मुबारक जा 3 रोज़ा रखे। फ़र्ज़ इबादत आहे। टियों कमु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो व अहसनत फ़रजहा, पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त करे। चौथों कमु व अताअत बअलहा, ऐं पंहिंजे मुड़स जी इताअत करे। फलतदखुलिल जन्नत मिन अय्यिल अबवाबि, पोइ अहिड़ी औरत हक़दार आहे त जंहिं दरवाज़े खां वणेसि जन्नत में दाख़िल थिए। 5 वक़्त जी नमाज़, रमज़ानुल मुबारक जा रोज़ा, नफ़्स जी हिफ़ाज़त, मुड़स जी इताअत, पोइ जन्नत में दाख़िला।